साइंसदाननि 43 खां 87 सालनि जी उमिरि ताईं जे माण्हुनि जे दिमाग़ जो मुतालियो करण खां पोइ चयो आहे त ॿुढ़ाइप ताईं बि नवां दिमाग़ी सेल न्यूरॉन्स ठहंदा रहंदा। हिन मां साबित थिए थो त बालिग़ माण्हू दिमाग़ी धक या हादसे खां पोइ ॿीहर ठीकु थी सघनि था ऐं उन्हनि जी बहालीअ जी शरह बि वधी सघे थी। जेतोणीकि समूरी ज़िंदगी जिस्म में नवां सेल ठहंदा रहंदा आहिनि। दिमाग़ी माहिरनि जो ख़्यालु हो त वॾी उमिरि में नवां सेल या न्यूरॉन्स ठहणु बंदि थी वेंदो आहे। पर स्पेन में थींदड़ हिक तहक़ीक़ में डॉक्टर मारिया लोरेंस मार्टिन 13 अहिड़नि माण्हुनि जे दिमाग़नि जो मुतालियो कयो जेके हिन दुनिया मां लाॾाणो करे विया हुआ। उन्हनि माण्हुनि जूं उमिरियूं 43 खां 87 वरियनि ताईं जूं हुयूं। माहिरनि एहतियात सां उन्हनि दिमाग़नि खे ॾिठो ऐं उन्हनि में नवनि खलियनि जे ठहण जो जाइज़ो वरितो। मुताले में दिमाग़ जे हिक हिसे हिपोकैम्पस जो जाइज़ो बि वरितो वियो जिते नवां खलिया जनम वठंदा आहिनि। माहिरनि न्यूरॉन ठाहींदड़ प्रोटीन जो जाइज़ो बि वरितो ऐं ख़बर पई त प्रोटीन बि ठही रहियो हो ऐं दिमाग़ में हज़ारे नवां सेल ठहण जो अमल बि ॾिठो वियो आहे। माहिरनि दिमाग़ी खलियनि जे ठहण खे न्यूरोजेनेसिस जो नालो ॾिनो आहे। डॉक्टर मारिया मूजिबि संदसि जी टीम ओड़नि माण्हुनि जे दिमाग़नि में बि नवां खलिया ठहंदे ॾिठा आहिनि। हिन खां अॻु इहो बि दरियाफ़्त थी चुको आहे त 90 सालनि जा माण्हू बि नई याददाश्त जो मुज़ाहिरो कंदा रहंदा आहिनि।